अच्छा हाणे जेको असां CSS 2023 जो पेपर खे थोरो डिस्कस कंदासीं। 2022 जो डिस्कस करे चुका आहियूं। ॾिसो जेको CSS 2022 जो पेपर हुयो उहो बि टफ हुयो। हुन में बि कुझु किरदार जेको आहे त मिलियल हुया, उन किरदारनि खे ते नोट लिखणो हुयो। अहिड़े तरीक़े सां हिन बि पेपर में तव्हांखे मिलंदा। ठीकु आहे, हाणे ॾिसो त जेको पहिरियों सवाल आहे उहो त MCQ जो हूंदो। हाणे जेको ॿियो सवाल आहे त सिंधी ॿोली फितरत मां फुटी निकिती आहे, सिंधी ॿोलीअ बाबति ही ख़्यालु कंहिंजो आहे? सिंधी ॿोलीअ जो बुणबुणाट बाबति नज़रियाती बहस कंदे तव्हां पंहिंजा वीचार लिखो। हाणे ॾिसो, ही जेको सवाल आहे न सिंधी ॿोलीअ जे बुणबुणाट मां आहे। हुननि हिकिड़ो नज़रियो ॾेई करे पुछियो आहे त सिंधी ॿोलीअ बाबति ही ख़्यालु कंहिंजो आहे। पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त ही ख़्यालु कंहिंजो आहे। उन खां बाद में तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे बुणबुणाट बाबति जेकी नज़रियाती बहस आहिनि उहे लिखी करे तव्हांखे पंहिंजो करणो आहे, पंहिंजो रायो बि ॾियणो आहे। त अॻे हिन में कोई बि मुश्किल कोन्हे। तव्हांखे मां पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां त इहे टॉपिक खे ज़रूरी तव्हां जेको आहे त प्रिपेयर तव्हांखे करणो आहे। तव्हां 2022 में ॾिठो त सिंधी जे बुणबुणाट ते सवाल हुयो। अगेन 2023 में ॾिसो सिंधी ॿोलीअ जे बुणबुणाट ते सवाल आहे। ठीकु आहे, हिकिड़ो सवाल इहो तव्हांजो थी वियो। उन खां बाद में सवाल नंबर 3 आहे त मौलवी हाजी अहमद मल्हार जी शाइरीअ जो फनी ऐं फिक्री जाइज़ो मिसाल ॾेई लिखो। ॾिसो, मौलवी हाजी अहमद मल्हार मां तव्हांखे चयो सिलेबस जो पार्ट आहे त उहो बि तव्हांखे प्रिपेयर करणो आहे। हिन में कोई जेको आहे त काई मुश्किल ॻाल्हि हुनजी कोन थो पुछे, सिंपल ई आहे। हुनजी शाइरीअ खे ई जेको आहे त मिसाल ॾेई सम्झाइणो आहे। उन खां बाद में चौथो जेको सवाल आहे त नज़म, आज़ाद नज़म, नसरी नज़म, ये नज़म जा क़िस्म आहिनि। जेकॾहिं तव्हांजो इहो प्रिपेयर न आहे थियल त तव्हां छॾे सघो था हुनखे। ठीकु आहे, त ऑलरेडी 2 सवाल त तव्हां पहिरीं करे चुका आहियो। हाणे असां सवाल अचूं था सवाल नंबर 5 त अंग्रेज़नि जे दौर में सिंधी नाविल जो फिक्री अभ्यास हवालनि सां लिखो। हाणे मां तव्हां पहिरीं जेको सवाल हुयो असां डिस्कस कयो 2022 में त उहो सिंधी नसरी अदब ओवरऑल जे बारे में हुयो। हिते सिर्फ़ु हू नाविल जे बारे में ॿुधाए थो त नाविल खे तव्हां पूरो जेको आहे त हिन में डिस्कस कंदव। अगेन अंग्रेज तव्हांखे ज़रूरत दौर जेके आहिनि उहे त प्रिपेयर करणा आहिनि, चाहे उहो समन जो दौर हुजे, सुमरन जो दौर हुजे, टालपुरनि जो दौर हुजे, अंग्रेज़नि जो दौर हुजे। ठीकु आहे, उन खां बाद में सवाल नंबर 6 आहे त सिंधी ड्रामे जो इर्तिकाई जाइज़ो लिखंदे। हाणे तव्हांखे सिंधी ड्रामे जी जेका शुरूआत थी उन जा जेके दौर आहिनि उहे लिखी करे ड्रामे काक महल ते तबसरो करियो। हाणे मां तव्हांखे ॿुधायो ड्रामो काक महल आहे उहो कंहिंजो लिखियल आहे? शमशेर जो लिखियल आहे। ऐं पाण जॾहिं पढ़ियोसीं त कुझु चंद हुननि मशहूर ड्रामा ॾिना हुया त जिन मां सवाल अची सघनि था या जिन खे मां तव्हांखे ॿुधायमि त इते जेके स्पायरेंट्स हूंदा आहिनि उहे ग़लती इहे कंदा आहिनि त सिर्फ़ु उहो टॉपिक ड्रामे खे कवर करे वठंदा आहिनि। पर जेके कुझु मशहूर ड्रामा नगार हूंदा आहिनि या ड्रामा हूंदा आहिनि उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि। न, जेके ड्रामा ॾिना विया आहिनि न सिलेबस में, ज़रूरी न आहे तव्हां हुन में ड्रामे जूं पूरी डिटेल पढ़ो त शुरू कीअं थियो, केतिरनि पेजनि जो हुयो, केतिरनि सुफ़नि जो हुयो, कहिड़ा कहिड़ा किरदार हुया। ॾिसो, असांखे CSS जो इम्तिहान पास करणो आहे न। त असांखे कोई सिंधी ते PhD करणी कोन्हे त तव्हां सभु वेही 10 ड्रामा ॾिनल आहिनि त तव्हां 10 ई ड्रामा पढ़ो पिया। न, हाणे ड्रामे में तव्हांखे थोरी हुननि जी ब्रीफ तशरीह ख़बर हुअणु खपे। त हाणे ॾिसो, ही ड्रामो बिल्कुलु आसान आहे, काकमल। इहो ड्रामो जेको लिखियल आहे शमशेर जो लिखियल आहे, पाण पढ़ी चुका आहियूं। हाणे इहो ड्रामो एक्चुअली जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं त इहो जेके किसा आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जो ज़िक्र करे चुको आहे, हिननि मां हिकु किसे ते आहे, कंहिंजे बारे में आहे? मूमल राणे जे बारे में आहे। ठीकु आहे, त तव्हांखे ज़रूरु आहे मूमल राणे जी कहाणी त सभिनी खे ख़बर हूंदी। सिर्फ़ु तव्हांखे छा करणो आहे? तबसरो करणो आहे। हाणे तबसरो कीअं करणो आहे त तव्हांखे पहिरीं न ड्रामे जूं खूबियूं ख़बर हुअणु खपनि त ड्रामे जूं खूबियूं कहिड़ियूं हुजनि। जी ॾिसो, ड्रामे जूं खूबियूं हूंदियूं आहिनि त जेको हुनजो प्लॉट आहे उहो हालतुनि पटांदड़ हुजे, उन में कंटिन्यूटी हुजे। ऐं उन खां अलावा जेके ड्रामे में डायलॉग आहिनि उहे ज़िंदगीअ सां भरपूर हुजनि। त तव्हां हिन ड्रामे काक महल में हेडिंग ठाहे सघो था त ड्रामे जा डायलॉग त हुन में लॻाए सघो था त जेके ड्रामे में डायलॉग हुया उहे आम रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके ॻाल्हाया वेंदा आहिनि उतां डायलॉग खयल हुया। हुन खां बाद में हुन में जेके किरदार हुया उन्हनि जो तव्हां ज़िक्र करे सघो था। हुननि खां बाद में ॿियो ड्रामे जी ख़ासियत कहिड़ी हूंदी आहे त जेको कहाणीअ जो तसलसल आहे न उहो टुटणु न खपे।
त तव्हां इहा ख़ासियत बि उते एलाबोरेट करे सघो था त ड्रामे में मतिलबु एतिरो ख़ूबसूरतीअ सां लिखियल हुयो, जो हुनजो जेको तसलसल हुयो उहो बिल्कुलु न टुटो ऐं हुन में हिक कंटिन्यूटी हुई। तंहिंखां बाद में ॿियो ड्रामे जो छा हूंदो आहे त हुन में जेको आगाज़ ऐं जेको अंजाम आहे उहो बि पुरतासिर हुजे, मतिलबु हुनजो जेको शुरूआत हुजे उहा बि सुठे नमूने जी थियल हुजे, जो हुन में तासुर हुजे, ऐं हुन खां बाद में जेको हुनजो अंजाम हूंदो आहे त हुन में बि तासुर हुजे। हाणे तव्हांखे ड्रामे जे अंजाम जी त ख़बर हूंदी त हिन ड्रामे जो छा अंजाम हूंदो, त ऑब्वियसली तासुर वारो ई आहे। तंहिंखां बाद में ॿियो इहो ड्रामो जेको आहे उन में मतिलबु सबक़ आमूज़ हुजे, माना हुन में कोई न कोई सबक़ समायल हुजे, त इहे 5-6 क्वालिटीज़ तव्हां हिन में डिस्कस करे सघो था त इहे सभई जेके खूबियूं आहिनि ड्रामे जूं उहे हिन ड्रामे में मिलनि थियूं। ठीकु आहे। हाणे इन ड्रामे में ॾिसो तव्हां इहो ज़िक्र करे सघो था त इहो जेको ड्रामो काक महल आहे इहो शमशेर लिखियो आहे, ऐं जेको काक महल आहे इहो हिकु महल जो नालो आहे, काक महल मतिलबु उहो महल जिते मूमल रहंदी हुई। जे किरदार खे जॾहिं तव्हां किरदार डिस्कस कंदव त तव्हां करे सघो था त मूमल जो किरदार छाजे करे मशहूर हुयो। मूमल त पंहिंजी तमामु ख़ूबसूरती जे करे मशहूर हुई, ऐं हुन में हिकिड़ो ॿियो बि किरदार आहे सूमल। सूमल केरु हुई? मूमल जी भेण हुई, जेका पंहिंजी चालाक जेको हुई उहा हिकु ज़हीन हुई, पंहिंजी ज़हानत जे करे तमामु घणी मशहूर हुई। उन खां बाद में तव्हां ड्रामे जी शुरूआत ईअं बि करे सघो था, तव्हांखे ख़बर हूंदी जेको हुमेर सुमरो हुयो, ठीकु आहे, हुकुमरान, उहो थर ॾांहुं वञे पियो ऐं हुन सां गॾु पंहिंजा 3 मिनिस्टर बि गॾु हुया, जिन में हिकिड़ो हुयो राणो मेंद्रो। ठीकु आहे। हाणे जॾहिं राणो मेंद्रो वेंदो आहे त हुनखे रस्ते ते हिकिड़ो फ़कीर मिलंदो आहे, ऐं उहो जॾहिं फ़कीर खे ॾिसंदो आहे हुन खां पुछंदो आहे त हू फ़कीर लाइ ॿुधाईंदो आहे, हुनजी हाक कंदो आहे हुनजी ख़ूबसूरतीअ जी। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां ॿुधाए सघो था त हिन जेको ड्रामे में जीअं मां तव्हांखे चयमि त तव्हां किरदारनि जो ॿुधाए सघो था त हिन में बहितरीन किरदार इस्तेमालु थियल आहिनि। जीअं सूमल जो किरदार तव्हां डिस्कस करे सघो था, मूमल जो किरदार डिस्कस करे सघो था, हुमेर सुमरे जो किरदार डिस्कस करे सघो था, तव्हां हुन में न फ़कीर जो डिस्कस करे सघो था। उन खां बाद में तव्हां हुननि जी जॻहियुनि जो डिस्कस करे सघो था त हुन में ॾिसो थर में जॾहिं वेंदा आहिनि पिया त हुननि खे हुते फ़कीर नज़र ईंदो आहे। तव्हां हुननि में नदियुनि जो ज़िक्र करे सघो था, तव्हां हुननि में जानवरनि जो ज़िक्र करे सघो था, हुननि में जानवर बि तव्हां नदीअ जो जेको आहे इस्तेमालु करे सघो था। ठीकु आहे। जेका काक नदी हुई तव्हां हुनजो हुन में ज़िक्र करे सघो था। त मतिलबु इहे चंद शयूं सिर्फ़ु तव्हांखे ड्रामे जूं ख़बर हुजनि, तव्हां हिन मां आराम सां इहो आंसर डेवलप करे सघो था। ठीकु आहे। सिर्फ़ु तव्हांखे थोरी सी तशरीह ख़बर हुअणु खपे ड्रामे जी। हाणे हुन खां बाद में जॾहिं ईंदासीं ॿियो सुवाल ते त शाह अब्दुल लतीफ़ उठ जो ज़िक्र कहिड़नि ऐं केतिरनि नालनि सां कयो आहे? के बि 5 बेत लिखो जंहिंमें उठनि जा मुख़्तलिफ़ नाला इस्तेमालु थियल हुजनि। ठीकु आहे। मां शाह अब्दुल लतीफ़ खे त प्रिपेयर कोन कयो हुयो CSS टाइम, ठीकु आहे, PCS टाइम ऑब्वियसली सिंधी लिटरेचर जॾहिं असां ऑप्शनल खणंदा आहियूं त पोइ प्रिपेयर करणो पवंदो आहे। त ॾिसो न इहो बि बिल्कुलु आसान आहे। शाह अब्दुल लतीफ़ 14 नाला ॾिना आहिनि उठनि जा, हुन में चांगो आहे, ठीकु आहे, करो आहे, हुन में चलो आहे, सुर आहे, ठीकु आहे, ॾोडो आहे। हाणे उन्हनि में त उन उठनि जा जेके नाला बयानु कया आहिनि उन्हनि में तव्हांखे बेत लिखणा आहिनि, उन जा बि बेत आसान आहिनि। जीअं आहे त करहा कसर छॾ, करहा कसर छॾ, विख वधंदे पार, मुंहिंजो हलण उते जानिब जाए, अहिड़ो उठ उठाए जो हूंद राति मिलूं उते। ॾिसो हिते तव्हांखे मां छा ॿुधायमि त करो हिन उठ लाइ इस्तेमालु लफ़्ज़ कयो आहे। हाणे ही तव्हांखे जॾहिं ख़बर हुजे न त उठनि जा नाला कहिड़ा आहिनि त तव्हां हुनजा बेत आराम सां यादि करे सघो था ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त शाह अब्दुल लतीफ़ जा कहिड़ा बेत आहिनि जिन में उठनि जो ज़िक्र थियल आहे। उन लाइ पहिरीं कहिड़ी मतिलबु ज़रूरी ॻाल्हि आहे त तव्हांखे उठनि जा नाला यादि हुजनि। ठीकु आहे। जीअं चांगो थी वियो, ॾोडो, करहो, चलो, सुर। पोइ पाण हुन में बेत फरमाइनि था त करहा कसर छॾे, करहा कसर छॾे, विख वधंदे पार, मुंहिंजो हलण उते जानिब जाए, अहिड़ो उठ उठाए जो हूंद राति मिलूं उते। बस सिर्फ़ु उठनि जो ज़िक्र करणो आहे ऐं उते तव्हांखे के बि 5 बेत लिखणा आहिनि। ठीकु आहे। बिल्कुलु आसान आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे शाह अब्दुल लतीफ़ खे प्रिपेयर कयो था उन खां बाद में ॿिए जेको हुनजो ॿियो आहे त सिर्फ़ु किरदारनि ते नोट लिखणो आहे। कहिड़ा किरदार आहिनि? सुहिणी, सुहिणी तव्हांखे किरदार जी ख़बर हूंदी, नूरी तव्हांखे किरदार जी ख़बर हूंदी, सिर्फ़ु 2 ते लिखणो आहे। हाणे नूरी जॾहिं पाण जेको आहे त पढ़ंदा आहियूं कि नूरी आहे ॼाम तमाचे जो, त तव्हां में हुनखे ख़बर आहे त नूरी केरु हूंदी आहे? फिशर वूमेन हूंदी आहे। ऐं
हुन खां बाद में जेको जाम हूंदो आहे हुनखे हुन सां मोहबत थी वेंदी आहे। नूरी जो किरदारु पंहिंजी सची मोहबत जे करे तमामु घणो मशहूरु आहे ऐं इहा ई सिंधी कहाणी आहे जंहिंमें हिक हैप्पी एंडिंग थींदी आहे। ठीकु आहे, त नूरी जे किरदार ते तव्हां आराम सां लिखी सघो था, सुहिणी जे किरदार ते तव्हां आराम सां लिखी सघो था। हुन खां बाद में ॿियो सवाल नंबर 8 आहे जंहिंमें तव्हांखे सिंधी ॾिनो वियो आहे पैराग्राफ, हुनखे इंग्लिश में ट्रांसलेट करणो आहे ऐं इंग्लिश वारो पैराग्राफ ॾिनो वियो आहे तव्हांखे हुन में सिंधी में ट्रांसलेट करणो आहे। ॾिसो हाणे तव्हांजो सवाल नंबर 2 बि थी वियो, सवाल नंबर 3 बि थी वियो, चोथों सवाल जेकॾहिं नथो अचे छॾे ॾियो। तव्हांजो 6 सवाल बि थी वियो ड्रामे जो ऐं बहितरीन सवाल थी वेंदो। ठीकु आहे, 3 सवाल थी विया। तव्हांजो चोथों सवाल थी वियो ट्रांसलेशन जो। शाह अब्दुल लतीफ़ जो त सवाल पाण कयो ई कोन, जेकॾहिं असांखे सिर्फ़ु 4 सवाल करणा आहिनि त सिंधी पेपर में काई बि अहिड़ी फारसी कोन्हे, बसि तव्हांखे तरीक़े सां हुनखे तयारु करणु खपे। हाणे हिते ड्रामो ॾिनो अथऊं काकमल, फॉर एग्जाम्पल हिते कोई नावल बि खणी करे ॾेई सघनि था, के पर्टिकुलर नावल ते, के पर्टिकुलर अफ़साने ते बि ॾेई सघनि था। सिर्फ़ु तव्हांखे ॾिसो, मां ड्रामो मुकमिल कोन पढ़ियो आहे, त मूमल ऐं राणे जो जेको ड्रामो आहे काकमल, शुरू मां मां कोन्हे पढ़ियो ड्रामो, सिर्फ़ु मूंखे थोरी ख़बर आहे त काकमल जेको आहे त महल जो नालो आहे जिते मूमल रहंदी हुई। हीअ कहाणी आहे मूमल ऐं राणे जी। ऐं राणो कीअं मिलंदो आहे मूमल सां, सुमरो थर वेंदो आहे, पंहिंजो जेके मुंशी हूंदा आहिनि मिनिस्टर उन्हनि खे पाण सां गॾु वठी वेंदो आहे। उन्हनि मां हिकु जेको मिनिस्टर हूंदो आहे उहो राणो मेदरो हूंदो आहे, रस्ते ते हुनखे फ़कीर नज़र ईंदो आहे, हू फ़कीर सां ॻाल्हाइण त उतां हुनखे मूमल जी ख़बर पवंदी आहे, छाकाणि त उहा एतिरी ख़ूबसूरत हूंदी आहे जो पंहिंजी ख़ूबसूरती जे करे तमामु घणी मशहूर हूंदी आहे। ऐं जेको बि हुन सां मिलण वेंदो आहे त उहो उते हुनजी मतिलबु सम्झो त हुनजी डेथ थी वेंदी आहे ऐं कोई क़ब्रिस्तान हूंदो आहे हुनखे उते पूरियो वेंदो आहे। ठीकु आहे, ऐं हुन खां बाद में काक जेको आहे त उहो हिकु नदीअ जो नालो आहे। बिल्कुलु ईज़ी आहे, आराम सां तव्हां जेकॾहिं थोरो हुनजी तशरू यादि कयो त तव्हांजा सवाल सुठे नमूने थी सघनि था ऐं तव्हां सुठो स्कोर सिंधी में खणी सघो था।